अस्सलाम वालेकुम, नमस्ते। माया तव्हांजो उस्ताद जयप्रकाश दीवा क्लास में खुश आमदीद। प्यारा ॿारो, जीअं त असांजी पार्ट ऑफ स्पीच वारी सीरीज़ जेको आहे जारी आहे ऐं असां अॼु पढ़ी रहिया आहियूं। असांजी अॼोकी क्लास आहे, बोर्ड ते छा लिखियल आहे ॾिसो, कंजंक्शन। छा थींदो प्रोनाउंसिएशन? कंजंक्शन। अक्सर माण्हू इनके गलत पढ़ंदा आहिनि, कंजंक्शन चवंदा आहिनि, पर हिते ॾिसो कंजंक्शन। कंजंक्शन कंजंक्शन छा आहे? व्हाट इज कंजंक्शन? सिंधी में असां कंजंक्शन खे चवंदा आहियूं हुर्फ़ जुमिलो। ठीकु आहे? छा? हुर्फ़ जुमिलो, कंजंक्शन। हाणे बेसिक डेफिनेशन, फंडामेंटल डेफिनेशन छा थो चए? ए कंजंक्शन is a word that joins words, phrases or sentences together. डेफिनेशन ही तव्हांखे क्लियर चवे पई त ज्वाइन कयो, पाण में ॻंढियो कंहिंखे, टू फ्रेज़िस खे, मोर देन टू फ्रेज़िस खे, टू सेंटेंसिस खे, या पोइ टू वर्ड्स के। मतलब अहिड़ा लफ्ज़ जेके लफ्ज़न, फिक्रन या जुमलन खे पाण में मिलाइनि त उन्हनि खे पाण चवंदासीं हुर्फ़े जुमिलो। तमामु ईज़ी, बिल्कुलु कॉन्सेप्चुअल। त कंजंक्शन जेको आहे अहिड़ो लफ़्ज़ हूंदो जेको ॿिनि लफ़्ज़नि खे पाण में मिलाईंदो, ॻंढाईंदो या जोड़ींदो। सिंपल पाण चऊं तो लफ्ज़ तव्हां पढ़ियो हूंदो, रीड, राइट। हाणे इहे ॿई जेके आहिनि पाण जा हिकिड़ा लफ्ज़ आहिनि, हिन खे पाण जोड़ियूं त छा थी वेंदो? रीड एंड राइट। मतलब ही जेको एंड आहे हुन हिननि ॿिन्ही लफ्ज़नि खे छा करे छॾियो? जोड़े छॾियो। अहिड़े तरीक़े सां जॾहिं बि को लफ़्ज़ इस्तेमालु थिए उहो ॿिनि लफ़्ज़नि खे पाण में जोड़े, या जुमलनि खे पाण में जोड़े, या फिक्रनि खे पाण में जोड़े, त इहो थींदो पंहिंजो हुर्फ़े जुमिलो। क्लियर? ॾिसो, मूं कुझु एग्जाम्पल लिखिया आहिनि तव्हांखे सम्झण जे लाइ। छा आहे? एंड। एंड माना ऐं। जीअं पाण हिते यूज़ कयो आहे, रीड एंड राइट। माना रीड एंड राइट जो मतिलबु छा थियो? पढ़ो ऐं लिखो। हाणे ऐं जेको आहे उहो छा थो करे? ॿिनि लफ़्ज़नि खे पाण में मिलाए पियो। हाणे ॾिसो, बट, पर, बिकॉज़, छाकाणि त, सो, तंहिं करे, येट, पर अञा, अल्दो, जेतोणीक, इफ, जेकॾहिं, आर, या, आइदर, या त, फार, छाकाणि त, सेंस, खां वठी, वाइल, जॾहिं त, नार, न, नाइदर, या न। क्लियर? हाणे इहे लफ़्ज़ जेके आहिनि इहे असांजा आहिनि कंजंक्शन। हाणे तव्हां ॾिठो हूंदो त असां इन्हनि लफ़्ज़नि खे इस्तेमालु करे, तव्हां जॾहिं बि सबक़ पढ़ंदव इंग्लिश जा, त जेके बि जुमिला हूंदा आहिनि उन्हनि में इहे ज़रूर हूंदा। क्लियर? इन्हनि खां सवाइ असांजा हिकिड़ा जेके जुमिला आहिनि, जेके पैसेज ठाहियूं, या असां शॉर्ट नोट ठाहियूं, या एसे ठाहियूं, इन्हनि खां सवाइ मुमकिन ई न आहे त असां जेके आहिनि हमेशह इन्हनि खे असांजी डेली रूटीन वारी जेके बि राइटिंग्स हूंदियूं, लेटर्स हूंदा, उन्हनि में इन्हनि खे तमामु बारीकी सां इस्तेमालु कंदा आहियूं ऐं सुठे नमूने सां पंहिंजा आइडियाज़ खे बयानु करण जो इज़हार कंदा आहियूं। जीअं बट माना पर,
सिंपल सिंधी में पाण चऊं आऊं नंढड़ो ॿार आहियां पर होशियार आहियां। हाणे छा थियो, होशियार आहियां, आऊं नंढड़ो ॿार आहियां, इन्हनि खे केरु पियो ॻंढे, पर खे छा थींदो, बट। बिकॉज़ छाकाणि त आऊं पढ़ी रहियो आहियां, छाकाणि त आऊं हिकु शागिर्द आहियां। क्लियर, सम्झो पिया, ॿिनि जुमलनि खे पाण में ॻंढे पियो, छाकाणि इंग्लिश में पढ़ंदासीं बिकॉज़। सो तंहिं करे जुमिलो आऊं शागिर्द आहियां, तंहिं करे स्कूल वञी रहियो आहियां। येट पर अञा, इन्हनि जा जुमिला असां ठाहींदासीं ऐं कुझु असां इन्हनि जा यूसेज बि कंदासीं त इहे सभई जुमिला या इहे सभई लफ़्ज़ जेके हूंदा, इहे सभई असांजा कंजंक्शन हूंदा, छो त इहे असांजा ॿिनि लफ़्ज़नि खे ॻंढींदा या ॿिनि जुमिलनि खे ॻंढींदा या ॿिनि फ़िक्रनि खे ॻंढींदा। हाणे असां इन्हनि जो कुझु यूसेज कयूं था तव्हांखे सम्झाइण जे ख़ातिर, तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर करण जे ख़ातिर त इन्हनि खे कीअं इस्तेमालु कजे थो। हाणे ॾिसो, हिकिड़ो जुमिलो मूं लिखियो आहे, आई लाइक टी डैश कॉफ़ी। आई लाइक टी डैश कॉफ़ी, मतिलबु हाणे हिते को अहिड़ो लफ़्ज़ ईंदो जेको हिननि ॿिन्ही खे ॻंढंदो, कंहिंखे मिलाईंदो, टी खे ऐं कॉफ़ी खे। जीअं सिंधी में पाण चऊं पिया चांहि खे ऐं कॉफ़ी खे, त ऐं अचे पियो त आई लाइक टी एंड कॉफ़ी। क्लियर, समझ में आयो? आई लाइक टी एंड कॉफ़ी, माना टी ऐं कॉफ़ी खे जेको मिलायूं पिया उहो लफ़्ज़ पाण ठाहियूं पिया एंड। हाणे आहे ही इज़ पुअर, हू गरीब आहे, डैश ऑनेस्ट बट ऑनेस्ट, माना हू गरीब आहे पर हू ईमानदार आहे। ये पुअर बट ऑनेस्ट जेके इन्हनि खे हिकिड़े जुमिले खे ऐं हिकिड़े लफ़्ज़ खे पाण में ॻंढे। क्लियर, हाणे आहे स्टडी हार्ड, मेहनत करियो सख्त, आर फेल, या नाकाम थी वेंदो, फेल थी वेंदो, नापास थी वेंदो। स्टडी हार्ड आर फेल। हाणे ॿियो जुमिलो आहे आई स्टेड होम, आऊं घर रहियमि, डैश इट वाज रेनिंग। हाणे छो आऊं घर, माना घर में रहियसि बिकॉज इट वाज रेनिंग, माना बरसात थी रही हुई, आऊं घर में रहियमि छाकाणि त बरसात थी रही हुई। हाणे ॾिसो हिते पाण हिकिड़ो ॿियो बि लफ़्ज़ यूज़ कयो आहे, बिकॉज माना छाकाणि त, फॉर बि माना छाकाणि त। एग्ज़ैक्टली तव्हांजे दिमाग़ में बि सुवाल आयो हूंदो त असां पढ़ियो आहे फॉर माना लाइ, पर फॉर जेको आहे छाकाणि त बि थींदो आहे, इन करे असां हिते इस्तेमालु कंदासीं आई स्टेड होम फॉर इट वाज रेनिंग, माना फॉर बि तव्हां छाकाणि जे लाइ इस्तेमालु करे सघो था, बिकॉज बि जेको आहे उहो तव्हां छाकाणि त जे लाइ इस्तेमालु करे सघो था। क्लियर, हाणे आहे डैश ही इज यंग, ही इज वाइस। ठीकु आहे, छा अचणु घुरिजे तव्हां थोरो गौर कयो। although he is young, he is wise, जेतोणीक हू नौजवान आहे पर हू ईमानदार आहे। although he is young, he is wise, जेतोणीक हू नौजवान आहे पर हू ईमानदार आहे।
dash work dash you work hard you will succeed छा चवंदासीं पाण हिते if you work hard you will succeed जेकॾहिं तव्हां सख़्त मेहनत कंदो त तव्हां कामयाब थींदो क्लियर समझ में आयो इफ माना जेकॾहिं हाणे आहे dash you come dash I go थोरो सोचो छा थियणु घुरिजे either you come or I go या तव्हां अचो या त आऊं वञा क्लियर either you come or I go तव्हां अचो या आऊं वञा it's small dash useful छा अचणु घुरिजे तव्हांजे दिमाग़ में छा थो अचे हिननि मां कहिड़ो इस्तेमालु थियणु घुरिजे exactly it's small yet useful मतलब वो नंढड़ो आहे पर अञा यूज़फुल आहे माना कम जे लायक आहे समझिए इट्स स्मॉल येट यूज़फुल वो नंढड़ो आहे पर अञा कम जे लायक आहे क्लियर त इहे जेके आहिनि असां छा इस्तेमालु कयोसीं असांजा कंजंक्शन इस्तेमालु कयासीं ऐं तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कईसीं तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर करण जी कोशिशि कई आहे बेसिक डेफिनेशन आहे असांजे अचण वारे वीडियोज़ में हिननि सभिनी जा सही तरीक़े सां यूज़ेज जेके आहिनि फुली ब्रीफ तरीक़े सां असां सम्झाइण जी कोशिशि कंदासीं फ़िलहालु असां डेफिनेशन वारो असांजो पोर्शन हले पियो त तव्हांखे डेफिनेशन ॿारनि खे क्लियर करण जे लाइ असां डेफिनेशन सम्झाई आहे ऐं उन्हनि जा कुझु यूज़ेज सम्झाया आहिनि ताकी तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थिए हाणे असां तव्हांखे थोरो होमवर्क ॾियूं था त तव्हांखे छा करिणो आहे इन्हनि खां अलावा इन्हनि कंजंक्शन सां अलावा के बि 5 जेके आहिनि कंजंक्शन असांखे कमेंट्स बॉक्स में शेयर करणा आहिनि कहिड़ा केतिरा 5 कंजंक्शन होमवर्क में छा आहे 5 कंजंक्शन तव्हांखे कमेंट सेक्शन में ॿुधाइणा आहिनि दीवा क्लास में हिकु भेरो वरी तव्हांखे असां ख़ुशामदीद चऊं था असांखे ॾिसण जे लाइ थैंक यू सो मच दीवा क्लास खे सब्सक्राइब कयो लाइक कयो ऐं शेयर कयो असांजी महिनत खे